हमीदा गांगरो ये सब हुंदा ऐं हुन जेको शऊर पखेड़ियो ॻोठ में सॼे सिंध में जेको हुन जो नज़रियो हो उन हवाले सां इहो सेशन कंदा न फेज़ पीरज़ादो इहो मॉडरेट कंदा। दोस्त माण्हू कराची में कही आयो आहे जेको कराची में कॾहिं कॾहिं अनवर साहब जो प्रोग्राम मिस करे छॾींदो आहे छो त अॼु बलड़े जी जो ॿुधी ऐं मूंखे बि ईअं लॻो हुन जूं यादूं ताज़ियूं थियूं। नंढड़ो आहियां ऐं मां एतिरो नंढड़ो आहियां जो मूंखे रुगो इहा ख़बर आहे त हुन जे हथ में चाक आहे ऐं रशीद खटरीअ जे दर ते दुकान जे दर ते लिखे थो इनक़िलाब 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 अयाज़ अयाज़ अयाज़। माना मामे अनवर जी स्टार्टिंग ऐं शुरूआत आहे ऐं असां नंढड़ा आहियूं। सो जीअं त मामे अनवर जो भली तव्हां केतिरा बि पहलू चओ मामे अनवर वाकई घण पहलू शख्सियत हो पर उन जो जेको असुली पहलू हो उहो असुली जेको उत्साह हुन जे करे मिलंदो हो उहो हुन जो सियासी पहलू हुन जो नज़रियाती पहलू ऐं उन खां पोइ हुन स्ट्रगल कई। हाणे जीअं हिते हिकिड़े दोस्त चयो त बलड़े जी जॾहिं चोरनि ऐं काटकुनि जो ॻोठ हो काको गुलाब उन दौर में उन बलड़े जी जो काटकू पहलवान हो मुंहिंजो चाचो त मां चवंदुसि त इहो नंढड़ो ॿार मां जेको ॾिठो त इनक़िलाब इनक़िलाब पियो लिखे इन काके गुलाब जे ज़िंदगीअ में कीअं इनक़िलाब आंदो ऐं पोइ हुननि ॿिन्ही गॾिजी कीअं ॻोठ सुधार संगत ठाहे ऐं पोइ कीअं इंटरनेशनल इनक़िलाब ॾे वधिया। सॼो ॾेह ॾाटरा उभा जे करे लखें ईद जा चंड उभरी पवन अनवरो असां पांड में सोट मसाद फाट घर जा भाती हुआसीं नंढे लाखूं वठी गॾु रांदियूं खेॾियूंसीं। मां जेका फैज़ला ॻाल्हि कई त मां इन क़िस्म जो माण्हू छो त ज़मीन असांजी हिते कुझु ॿिनि दौरनि कब्ज़ो कयो मां अहिड़े क़िस्म जा दोस्त वठी इहो ज़मीन जो कब्ज़ो छॾायो त असां हुते अनवर सां गॾु किताब पढ़ंदा हुआसीं। पोइ अनवर जो किताब पढ़ियो जो शेख आयाद जो काक ककोरिया का पढ़ी त उहो मनसूब थियल हो कामिड़ सोभे खे त अनवर चयो त इहो कामिड़ सोभो चवंदा हिते विया ॿिंडीअ में वेझड़ो आहे असांजे हली मिलूंसि छो पर मां त न वञी सघंदुसि जो त असांजो ॿनियूं लायारो इन में शरनि जा कुता बुता हूंदा तोखो सां त मां मिली न सघंदो हुन सां तंहिंखे तूं मूंसां गॾिजी हल मां ठीकु आहे पुछा पिया कयो माण्हू मुंहिंजी बाबा उहो ख़तरनाक माण्हू आहे सरकार जे ख़िलाफ़ आहे नज़रबंद आहे पंहिंजे घर में जेको मिलंदो उनखे बि सरकार न छॾींदी। अनवर जो न खेर आहे असां हलूंसि था मिलूं पुछा कईसीं त किथे हूंदो आहे ख़बर पई त हुते छलाईअ जी मशीन आहे ऐं उन दादू के नाले कप ते के निम जे हेठां जेको आहे खट रखी वेठो हूंदो आहे। असां हितां ॿई ॼणा वियासीं त पंधु वेझड़ो आहे वियासीं वञी हुते मिलियासीं ऐं तारफ़ करायोसि पंहिंजो त बलड़ी जा पीरज़ादा आहियूं ऐं आया आहियूं असां इहो अनवर ॿुधायसि त हीउ किताबु असां जेको आहे ऐं तव्हांजो जॾहिं पढ़ियो अॼु शेख आयाद जो तव्हांखे मनसूब थियल हो उन बारे में आहियूं। पोइ त साईं हुते दास्तान खुली आहे जॾहिं असां कामिड़ सूबे सां मिलियासीं त अनवर असां हैरान थी वियासीं त असां त किताब पढ़िया आहिनि पर हे त वॾी जेको आहे सॼी हिस्ट्री थो वेठो ॿुधाए। पोइ हुन इहो ॿुधायो त हाणे हीअ किताब अथव तव्हां इन्हनि जी स्टडी करायो पंहिंजे नौजवाननि खे उन में कहिड़ा कहिड़ा किताब हुजनि तारीख़ी मादियत जदलियाती मादत साईं जेम्स जो किताब जीअं ॾिठो आहे मुंहुं ड्राइवरनि जी थूरी इंसान बड़ा कैसे बना बना यही किताब जेको आहे हुन असांखे लिस्ट ठाहे ॾिनी त बाबा मार्क्सिज्म छा आहे कि मार्क्सिज्म क्या है उनमें उर्दू में हूंदा त इहे किताब हुन असांखे लिस्ट ठाहे ॾिनी त इहे पढ़ी पोइ मूं वटि अचिजो। पोइ उहे किताब जॾहिं असां पढ़िया त असांजो बि हौसलो जेको आहे उहो खुलियो ऐं पोइ सम्झ में आई त छा दुनिया कीअं पई थी हले ऐं हिकिड़े मसइले जो हल छा आहे। पोइ उहे जॾहिं असां किताब पढ़ी पोइ जॾहिं कामिड़ सूबे सां वियासीं त हुन तमामु घणियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं उहे बि जेको आहे ॻाल्हियूं अनवर खे जेको आहे तमामु घणो जेको आहे त उन मुतासिर कयो। ऐं पोइ जॾहिं अनवर इहो इंटरव्यू लाइ ॾेई ऐं वियो पंहिंजो जेको आहे से पायलट ऑफिसर लाइ पंहिंजो ट्रेनिंग करणु ओॾे त मां जॾहिं कामिड़ सूबे सां मिलियुसि लाड़काणे में त कामिड़ सूबे जो त अनवर ग़लति कमु कयो। मां चयो कामिड़ छो
वयो आहे त नौकरी मिलंदसि वॾो दरो ऑफिसर ईंदो चई बाबा हो जेको पढ़ियो आहे या हुनजो मां जेको ज़हन थो ॾिसां उहो फौजी ज़हन न त उहो क़बूल ई कोन कंदा हिनखे यानी पैशन कोई थो करे कामेंट सुबुह त अनवर इन एकेडमीअ में काकोल एकेडमीअ में जेका ट्रेनिंग थींदी ऐं जनरल ऐं जेके ब्रिगेडियर फौजी हूंदा उहो हिन जो ज़हन हुनखे बर्दाश्त न कंदो ऐं वाक़ई ईअं ई थियो हुन वाक़ई उहो ज़हन हुनजो बर्दाश्त न कयो जो तव्हांखे ख़बर हूंदी या 70 वारी जेको जंग में अहिड़ी सख़्तु जेको आहे पंहिंजो हालतूं मार्शल लॉ ॿुधाए पियो त उते जॾहिं उहो आया पंहिंजा जनरल उन्हनि चयो असां सां गॾु बंगाली छोकिरा हुआ इक़बाल सुभान कंहिं ॿिए जो ॿियो छो नालो हुयो उहे गॾु मूंसां कैडेट हूंदा हुआ हुन अहिड़ो कमु कयो जो आया सभिनी खे चयुनि त को बि पंहिंजे मादरी ज़बान में न ॻाल्हाए सिर्फ़ु इंग्लिश में ॻाल्हायो सभिनी खे चई आहे पर असां उते ॾिसूं पिया जॾहिं पाण अचनि पिया त पंहिंजे उन्हनि मिटनि माइटनि सां पंजाबी में पिया ॻाल्हाइनि त इहो एॾो सारो जेको आहे मूंखे ॾाढो मसइलो मुंहिंजे थियो परेशान थियो हाणे इहा एॾी परेशानी ज़ाहिर कीअं करे पंहिंजो GSQ में कीअं ज़ाहिर करे पोइ जॾहिं इहो 71 वारी रिज़ल्ट आई ऐं शेख मुजीब खे गिरफ़्तार कयुनि त पोइ हे वस हिन जी ॻाल्हि टड़ी वई छो त उहे बंगाली जेके दोस्त जा छोकिरा उन्हनि खे हिननि जेल में विधो ऐं पोइ हिन अनवर इहो ज़ियाल जलपाणी दोस्त हुयो अनवर जो सिंध यूनिवर्सिटीअ में जो सिंध यूनिवर्सिटीअ में अनवर ओड़े वियो हिन पंहिंजे हिन एकेडमीअ में उन खे इहो ख़त लिखियो त इहो जेको बंगाल सां थियो आहे इहो ॾाढो तमामु ख़राबु जेको आहे इहो ग़लति आहे इहो न थियणु खपे ऐं इहो ज़ाहिर थियो उन खां पोइ असांजे हाणे शेख हसीना अनवर जे उन नाते सां पंहिंजो ज़रार खे घुराए एवॉर्ड ॾिनो ऐं मां मुंहिंजो बि वञणु थियो 8 में कॉन्फ्रेंस हुई उते पार्टीअ जी मूंखे बि वञणु थियो ढाका में जॾहिं असां उते वियासीं त हुननि असांखे कॉन्फ्रेंस खां पोइ मुख़्तलिफ़ जेको पंहिंजा इहे ॾेखारिया पंहिंजा म्यूज़ियम ॾेखारिया उते जिते जनरल AK नियाज़ी सरेंडर कयो उहे हुननि ॾेखारिया उहे हुन वॾा आलीशान ठाहे छॾिया आहिनि पोइ हुन हिकिड़े PF जो ऑफिसर हो रिटायर्ड उन सां असां कचहरी कराई त इहो मरहलो कीअं थियो जंग छो छिड़ी कीअं छा थियो पोइ उन सां उन सॼी हक़ीक़त ॿुधाई त थियो छा ऐं कीअं विढ़िया असांजा नौजवान केतिरा मुआ ऐं पोइ हिंदुस्तान जी फ़ौजियुनि ऐं ॿिया जेकर मदद न कनि त असांखे लाइ छा थिए त इहे ॻाल्हियूं खणी जो बसि थियो त मां हुन खां पुछियो त ॾे ख़बर छो त PF में हो न इक़बाल सुभान जेको अनवर सां गॾु कैडेट हुयो तो मैं उनको पूछो तो ये इकबाल सुभान जो था लड़का वहाँ अनवर का साथी था वो कहाँ है तो हैरान थी हो तो हे इकबाल सुभान के तू काथे सुञाणी पोइ मां चयोमांसि उहो मुंहिंजो सोट रोयो पपाट रोयो जेको हुन सां गॾु कैडेट हुयो गॾु पढ़ंदा हुया पोइ हुनखे बि यादि हा हिकु छोकिरो हुयो जंहिंखे मां पोइ हुननि 7 साल जेल में उमाणियो ऐं पोइ जेल हलियो वियो पोइ त उथी मूंखे हुन भाकुर पातो ऐं चई त हा वाकई जेको आहे तव्हांजो उहो जवान जेको हो उहो असांजे इनकलाब जी सपोर्ट कई जंहिंमें हुन पंहिंजी नौकरी बि विञाई ऐं जेल बि काटी साईं हाणे जीअं त असांजे तर जो उन ज़माने जो ऐं उन ई दौर जो असांजे तालके डोकरीअ जो चऊं त असांजी हिकिड़ी शख़्सियत आहे हैदर जोयो हालांकि मामे अनवर जो जेको सियासी हुई उस मामो अनवर लेफ्ट ऐं रेडिकल पॉलिटिक्स सां हो ऐं हैदर जोयो कॉम्परस पॉलिटिक्स सां हो GM सेद जो पोइ लॻो पर पोइ बि हिननि जो पाण में एतिरो त हिक ॿिए सां डिस्कस कंदा हिक ॿिए खे बर्दाश्त कंदा जो मूंखे यादि आहे त असां नंढड़ा हूंदा हुआसीं त मामो अनवर जॾहिं ईदुनि ते ईंदो त असांजो हैदर जोयो इमदाद काज़ी ऐं इहे सभु GS जा छोकिरा वठी ईंदो ऐं मामे अनवर सां वॾियूं कचहरियूं कंदो ऐं मां हुनखे इहो बि चवंदुसि त उहो ॿुधाए त जॾहिं मामो अनवर जेल मां छुटी आयो त हैदर जोए उनखे हिते कीअं ॾिठो ऐं कीअं शिरकत कई पहिरीं ॻाल्हि माज़रत सां त आउं कॉम्परस कोन आहियां को न हुउसि अचो मथो थी अञा छा चवंदा आहिनि अकुल कोन आयो थी मुआ मरिया आउं तॾहिं बि सिंध दोस्त हुउसि अॼु बि आहियां ऐं चाहियां थो त हिन जज़्बे सां ई दफ़न थियां नंढड़ा इख़्तिलाफ़
बि हूंदा आहिनि, वॾा इख़्तिलाफ़ बि हूंदा आहिनि। अनवर खे मां तॾहिं खां सुञाणा जॾहिं 6 जमात ॾोकरीअ में पढ़ण आयो आहे। मूंखे न आहे ख़बर त गुलाब मूंखां वॾो आहे, पर मां नथो सम्झां त गुलाब मूंखां वॾो आहे। अॼु हिते वेठल मां को मूंखां वॾी उमिरि जो हुजे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। मूंखे यादि थो पए त हे वेठा आहिनि असांजा 2 नौजवान वॾा अदीब दानेश्वर PhD। मूंखे यादि थो पए त अयाज़ गुल ऐं मां बस में जॻह न आहे, 2 बस जे पोइ ॾाकण में चुंबड़ी पिया आहियूं, ताज जो असां सां मिलण वञूं। साईं तव्हांखे यादि थो अचे? हे शायदि इंटर थो पढ़े पियो। ताज मुंहिंजो सौट आहे, खाकी मुंहिंजो सौट आहे, हे हुनजो महिमान आहे। पुछा थो करे, मां चयो मां बि थो वञा। बस में वॾी रचा, 2 ॾाकण में था चुंबड़ो वञूं था। मां तॾहिं वॾो आहियां ऐं शायदि हुन ज़माने में वांटेड बि आहियां। ईअं अदल सां खोड़ कचहरियूं थियूं हुन सखर अदबी संगत में, खोड़ ॻण जहिड़ियूं कोन्हनि के। अञा मूंखे सखर वारनि मां रखी रखी तकलीफ़ थींदी आहे त हिकिड़ो माण्हू मुंहिंजे वरी नथो चढ़े, ॾाढो ॾिंगो शफ़न मंगरियो। MA करण वियो त उते पुछूं था यार शायरी ॿुधाए ॿी ॿुधाए। हिन चयो मूंखे यादि ई कोन, मां पंहिंजी शायरी ॿुधाई। चयो इहो कीअं? चई नओं किताबु आयो अथसि। हा, पोइ वरी चुप कयूं। ॾाढो ॾिंगो हूंदो, ॾाढो होशियारु हूंदो। हिननि जे 3 जो माण्हू आहे, मूंसां न आहे मुलाक़ात थी। ख़ैर अनवर ॾे था मोटी अचूं। अनवर खे मां तॾहिं खां सुञाणा जॾहिं 6 जमात पढ़ण आयो आहे ॾोकरीअ में। ऐं अनवर जी वजह शोहरत सूंहं ऐं इख़लाक़। वरी अॻिते हली हिकिड़ी शनाख़्त बदिलिजे थी। बहितरीन नेटर, बाल कढंदड़, बहितरीन बाल ठाहे ॾींदड़ त ॿिए हथड़ो हथोड़ो असां त वाली लॻे। इहा उन दौर जी ॻाल्हि आहे। मैट्रिक पास थो करे, वरी लाड़कण छा थो करी? चई हिते करण आया सिंधी मास्तरी ट्रेनिंग, छा थो करी? चई मूंखे कुझु नथो चए, न पचाइण न करण थो, थांव थो मिलियां। थांव अहिड़ा थो मिलियां जो सॼी हथड़ा चवंदा वाह जो अनवर थांव मञिया आहिनि, वाह जा थांव मञिया अथई। बहितरीन कुक ॿिया, हिन खे एप नथो थिए सम्झे पियो। पोइ वरी लेक्चरार थो थिए। लेक्चरार वारी दोस्तीअ में बि असांजे वास्तो रहियो आहे। बेसिकली असांजो बहस 2 शयुनि ते थींदो हो, मार्क्सिज़म, हवाई, जंहिंखे मां अञा चवां थो जेको असां वटि राइज आहे, राय जो सिकियल वक़्तु आहे, हासिलात न ॻाल्हियूं वॾियूं तसवराती या हवाई। मां चवंदो आहियां माज़रत सां कंहिंखे तकलीफ़ अचे बस मौक़ो थो मिले हाँ फाड़े ॻाल्हाइण जो। पोइ खोड़ दोस्त मूंखे यादि थो पए त साईं लियाकत जे शर आहे मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात त नायत घणियूं अथसि, पर मसरूफ़ माण्हू आहे। फ़ोन थो करे हैदर जो हुयो, मां चयो यार तुंहिंजी मुलाक़ात त हूंदी, पर हीअं ॻाल्हि मां चयो त तव्हां मुलाक़ातूं आहिनि, बट अहिड़ी ॻाल्हि न आहे। यादि थो ॾियारियांसि कंहिं मामले में पुछा पियो करे। हा साईं माज़रत सां। पोइ शबीर शर्त पोइ साईं हिलाल पाकिस्तान में रहियो आहे, मां बिलाल पाकिस्तान में नौकर आहियां। हू अधी वेठी आहे मखदूम साहिबा, उहा बिलाल पाकिस्तान में नौकर आहे। ऐं ईअं अनवर पीज़ाद बि आहे साईं, तॾहिं असेंबली कवर थो करे पियो। ठीकु आहे साईं। ख़ैर ईअं मामला बि रहिया आहिनि। ऐं हिकिड़े ज़माने में जॾहिं रशीद भट्टी कमज़ोर थो थिए पियो, वर्क नथो करे त बि संग जो त सभु टपड़ वरी खणी मखदूमा साहिबा जे वेठी आहे त शायदि आहे त उनखे टपड़ था ॾियनि, तूं संभाल, तूं एक्टिंग जनरल सेक्रेटरी आहे संध जी। थी सघे थो कंहिं अदबी संघ जे माण्हू खे इहा बि ख़बर न हुजे। अॼु काफ़ी अर्सो अदबी संघ जी मर्कज़ी सेक्रेटरी बि रही आहे, पोइ जान जोड़े थो अदबी संघ जो। ख़ैर मोटी था चऊं अनवर ॾे, अनवर सां तॾहिं बि संगत आहे। हैदराबाद आहे, लेक्चरर आहे, तॾहिं बि संगत आहे। जंहिं ख़त जी ॻाल्हि कई उहो ख़त पकड़िजे छो थो, अनवर वारा छो न ॻाल्हि कई असांजे गुलाब, उहो ख़त पकड़िजे ईअं थियो त दोस्त लिखनि था तूं फ़ौज में आहे, तूं कमाए, तूं हीअं थींदे, सुभाणे सिंध जे लाइ कमु ईंदे, हीअं कंदे हीअं कंदे हीअं कंदे। अनवर थो लिखे ईअं सूरत हाल न आहे यार, हेतिरा बंगाली फ़ौज में आहिनि, हेतिरा जनरल आहिनि, हेतिरा कर्नल आहिनि, हेतिरा मूंसां गॾु शागिर्द आहिनि, उहे सभु ॿधिजी विया। हीउ मामिलो ईअं न आहे जे यूनिवर्सिटी में वेही सम्झो था, हीउ मामिलो ॾाढो गंभीर आहे। मां हिते कीअं सर्वाइव थो कयां इहा बि मां सम्झां थो, कीअं थींदो छा थींदो मूंखे सम्झ में नथो अचे, पर बीठो आहियां मुड़ुसु माण्हू। हिते यूनिवर्सिटी में जिन सां बहस हो, हिन जो क़ौमी सुवाल ते, इनकलाब ते, क़ौमी आज़ादुनि जे मामले में उन्हनि जो बहस हूंदा हेॾा। यूनिवर्सिटी आहे, खुली दिलि जा उस्ताद हूंदा आहिनि, पर सभु न आहिनि हूंदा।
अनवर सां कचरियूं अनवर जो ख़त थो अचे जवाबी हेॾे उहो ख़त हे ॾिसे थो राइटिंग अनवर जी आहे हो कढे थो पढ़े थो फाड़े थो टिक मार थो करे अंडरलाइन थो करे अंग्रेजी में लिखे थो ख़त मोकिले थो ॾे जंहिं ख़त मिले थो त 3 माण्हू ॾिसनि था ऐं पहिरियों हुकुम इहो थिए थो त अनवर खे गिरफ़्तार कयो ईअं ई मामिलो आहे ईअं न साईं ईअं ई मामिलो आहे ऐं पोइ हुते केस थो हले पोइ सज़ा थी अचे कोर्ट मार्शल थी थिए हुन में छा सज़ा आहे 7 साल पोइ वरी छा थियो सरकार छॾे थी पाकिस्तान सरकार अञा साॻी आहे हिन खे माउ थी दरख़्वास्त करे त भला सिंध तां मोकिलियोसि हिकिड़ो ई पुटु आहे हुन सां गॾु आहियां दरख़्वास्त वञे थी सिंध तां मोकिलियुसि हिन खे A ग्रेड जी A क्लास जी टिकेट ऐं सिपाही जिन जे हथ में जंजीर आहे हुनखे C क्लास जी टिकेट हिते इतफ़ाक़ हो जेको दोस्त हुनजो मिली वियो लाहौर में या को ॻोठ जो छा आहे चई हाणे मूंखे ॿधनि कीअं हथ कड़ी आहे ॿई जंजीर आहे सिपाहियुनि खे टिकेट आहे 3rd क्लास जी मूंखे टिकेट आहे 1st क्लास जी असां विहूं कीअं जंजीर एॾो टिको कीअं थिए सरकार असांजी ईअं ई सोचींदी आहे मुंड खणी पाकिस्तानी अञा ताईं सोचींदी अचे उन दोस्त पैसा ॾिना आहिनि हुननि जी टिकेट A क्लास जी थी आहे पोइ आया आहिनि कराची पतो आहे वरी हिकिड़ी ॿी एप्लीकेशन वई आहे उन ते रिलीज़ थो थिए असांखे इंतज़ारु आहे छुटंदो हितो मोटियो आहे त ईंदो छुटंदो अलाए छो ईंदड़ को तव्हां वई था चओ अलाए छा था चओ असां वरी कुझु ॿियो था चऊं अलाए आहियूं कापर क़िस्म जा माण्हू हो ईअं था मां मटंदो पुछां थो कंहिं दोस्त खां वॾे ख़बर चए अनवर आयो आहे पोइ चए मातम लॻो पिया सॼो ॻोठ थो रहे माई उमिरि छा चए सभु तारो आहे वॾो फ़क़ीर चए उहो बि रहे थो अरे इहो कीअं चए हा यार मोहम्मद जंहिंखां तव्हां लतीफ़ सिखियो उहो माण्हू अनवर जे माउ पीउ सां में मिलियो हुउसि अनवर जो बाबा मुला माण्हू ॻोठ में कम जी पेशे मां भंगड़ी बि पीए आपीम बि खाए वरी कॾहिं कॾहिं 2 सॼे बधाऊं 3 ॾिए वरी ॻोठ जा माण्हू अहिड़ा अबा वध करे ॾेई हा भला भराए था पढ़ो भला भराए पढ़ो हाणे त ख़ुदा जे फज़ल सां 50 मसीतूं हाणे अनवर ने सोचा एॾा सूफ़ी माण्हू तॾहिं बि आहे सप वारा हा बाबा हीअं चयो चईंदा वरी था पढ़ूं वरी पढ़े ख़ैर नफ़रत न ई हाणे अनवर मां उतां ख़बर पई आहे मां हार खणी आयो आहियां तोल वठी आयो हाणे छा थो थिए पियो हिते पहुतुसि मंगणार लता चकियो मुंहिंजो वॾा झुम मां ॾिठो त खोड़ मायूं खोड़ मदल तोल जो अड़े छा थियो इहो यारमो निकिरी अड़े हेतर अला बचाईंदी भला मौला वधाईंदी लतीफ़ जो भला तूं को सचो पचो अचो का रोण बंदि थी वियो झुमर मां आई ॿियनि आई यार मोहम्मद आई माइटी मायूं पोड़ी बिठियूं मां जो ॾुख छो थो न आज़ाद मां झुमर हण न मां सभिनी झुमर मातम जो माहौल ई मटिजी वियो मुंहिंजूं एतिरियूं वापसि आहिनि हिन सां शहर सां मां MP लाइ बीठो आहियां आज जॾहिं ऐलान करे तो इलेक्शन था कयूं अनवर जो मुंहिंजे वॾे चार्ट ते वॾे पोस्टर ते शेर लिखियो आहे सॼो ॾे हुॾाटा उभाजे करे लखे ईद जा चंड भरी पवनि न सिर्फ़ु इहो अनवर सॼे पके ते हलियो आहे न सिर्फ़ु पके ते हलियो आहे कचे में मां गुलाब ऐं हिकिड़ो ॿियो माण्हू आहे हिकु बि ॻोठो न छॾियो अथसि सॼो टको गिबो अथसि माण्हू पुछनि कीअं बीठा आहियो हेतिरा हारी हेतिरा मज़दूर हीअं फ़लसफ़ा उबता माण्हू चवनि था अलाए छा था चवनि त कीअं कढंदा वॾेरो कीअं कढंदो घणियूं ॻाल्हियूं यादियूं आहिनि ॻाल्हियूं क़ुर्बान सां कचरियूं लुत्फ़ सां कचरियूं अञा हिकिड़ो मीर मोहम्मद किरदारु आहे ॾाढो नफ़ीस नाज़ुक ॾाढो एहसास एॾो एहसास जो ॻड़ो उठो असां खिलूं पिया हलियो लिखियो अनवर गदानी हिते वायत माण्हू वायत धड़कलत माण्हू ॻड़ो थो अचे ॻोठनि जो छा थियो हूंदो टका था ॾियनि मूंखे त रोअण अचे पियो हे त टका ॾियनि एॾो नफ़ीस माण्हू ॻड़ो कराची में थो पए हेठो सिंध सारे पियो त उन ग़रीबनि जो लाइ छा हाल हूंदो हे बेईमान वरी टका था ॾियनि पिया गले मां मज़ो था वठनि पिया शाइर माण्हू अजीब क़िस्म जा हुनजा ख़्याल अनवर सां घणियूं ॻाल्हियूं आहिनि घणियूं कचरियूं आहिनि मूंखे यादि थो पए त मुंहिंजी लाइब्रेरीअ मां सूबे वटि जे किताब न हुजनि अनवर न हुजनि त गुलाब ऐं अनवर अचनि मुंहिंजी लाइब्रेरी मां किताब खणनि अनवर खे हिन गुलाब खे ॾियनि गुलाब पढ़े वरी मोटाए ॾे वरी मूंखे चए त इंटरव्यू बि वठी ॾियांसि किताब त खणो न ॾिजांसि मोटे त मां वठी कयांसि ऐं हिते तो माणे मां 2 ॾींहं तो कटरायो कब्ज़ो बेईमानी थो करे हे एॾो चोर मशहूर हो जो हिकिड़ी चैलेंज थी त हितो को ॾांहुं थो कढे यादगिरियूं त यादगिरी थी
बोझ वेठो असां मूं कूड़ थो पर पुठण छो जे कोटा हेॾा अथसि माण्हू अंज निकाता ई न थी मां प्लान कयो संग सगन इहो डांद जो कढणो आहे साल के में बणा कोन थो कढे चोरी मां जो पोइ छा थियो थी वियासीं वञी डांदो कढियोसीं ॿिए घर मां रांदि कढियोसीं वठी दाऊं कयोसीं न अचिजो सॼो शहर हुनजे कॾहिं काए पियो शहर निकिरी त अंदरि उहो डांदो कढी पोइ पासे निकिता हलिया आयासीं हो होॾे गुम हो न डांदो छॾे भॼी वियो हे डांदो ॻोल्हे तॾहिं कोन्हे को काॾे वियो ख़बर न आहे हे वॾो प्लानर हो वॾो ज़हीन माण्हू प्लानिंग कीअं थी थिए ॻोठाणी ज़िंदगीअ में हे आम माण्हू न आहे हे जेको हाणे हारी कमेटी सिंध जो सदर आहे आम माण्हू न आहे प्लानिंग बि करे ॼाणे सम्झी बि ॼाणे मामला हा साईं आड़ियो चोर हो वरी चई त पोइ पैर में पेर बि छॾियासीं त बाबू हे पीता था खणी हथो भली अचिजो न ॾिनो थोरो खाई हथो खाई वियो डांद खाई वियो अहिड़ो शरीफ़ बिना आहे जीअं हाणे ॻाल्हि थो करे त पोइ दुश्मनी कब्ज़ो चढ़ायोसीं ॻाल्हि आहे ख़ैर अनवर साईं अनवर ॾाढो प्यारो अनवर वापसि वञे थो मोटे थो त असां वटि हिकिड़ी माफिया हूंदी अजीब क़िस्म जी अञा बि ख़ुदा जे फज़ल सां घणी आहे CID जो माण्हू अथई सरकारी माण्हू अथई हारी कॉन्फ्रेंस आहे असां हुते शरीक थिया पले जेको ठही आहे तिलक चाड़ी जे हेठों जामिया तिबिया कॉलेज आहे अॼु बि मौजूदु आहे उन मैदान ते अनवर तकीर कई आहे ॿियनि कई आहे घणनि कई आहे शायदि शेख लारकाणी अमल आहे उन बि कई आहे अनवर मथी वियो आहे त ॿ चारि अदीब दोस्त माज़रत सां अदीब दोस्त ठहनि अनवर ॾाढो भलो माण्हू आहे तकीर सुठी कई आहे CID जो माण्हू सरकार फौज मां कढी असां लाइ छॾियो आहे त का अदीब छा था कनि हल भेण जा पुट वरी हेॾे ठहूं त ॿ टे ॿिया साथी माण्हू वेठा पलीज साहिब वारो पार्टी जे तरफ़ां हारी कॉन्फ्रेंस सियासी माण्हू वेठा ॻाल्हाइण ॿोलाइण मां सम्झूं पिया की आहे भलो माण्हू ॻाल्हाए पियो आहे जो थियो सरकार मोकिलियो आहे फौज मां कढी असांजी जाचूसी करणु आयो आहे जाचूसी थिए पई अदीबनि जी बि ऐं सियासी कारकुन जी बि इहा फिनामिना असां वटि आहे अनवर सां घणा बहस थिया मार्क्सिज़म ते थिया लेनिनिज़म ते थिया सिंध जे मसइले ते थिया तमामु घणा बहस थिया मूंखे ख़बर आहे हे बि को शरीफ़ माण्हू न आहे सकरने में जलसो आहे मां भुलिजां नथो या नवाब शाह में जलसो आहे हफ़ीज़ कुरैशी थियो आहे सिंधी माण्हू बेकार हारी ॼट कंहिं कम जा न आहिनि रुगो होटल पासे हीअं पंजाबी अहिड़ो सुठो हे अथई शागिर्दनि जे तनज़ीम जो GS फेडरेशन जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहे न थई आहे त मां ॾियारियां हाणे फलाणो पीरज़ादो तकीर कंदो हे पतो अलाउड ते सिंध जे हारनि ख़िलाफ़ सख़्तु ॻाल्हायो आहे चाचे हफ़ीज़ ऐं एहतजाजन तकीर नथो कयां ठीकु आहे हाणे अनवर सां घणा बहस थींदा रहिया इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते वतन दोस्ती पंहिंजी जॻह ते सिंध जो इनकलाब आज़ादी पंहिंजी जॻह ते पाकिस्तान जे इनकलाब खां असां बि मुनकर न आहियूं असां दुनिया में इनकलाब अचे असां किथे था चाहियूं अनवर सां तमामु घणा बहस थींदा रहिया अनवर जो अहिड़ो दौरु गुरबत वारो कोन्हे कोन त सलाम कयांसि पर पुट बि सलाम थो कयांसि वॾो भाणसि अनवर बेरोज़गार असां हुते रूपो चप अचूं तूं त नंढड़ो हूंदे बाबा नंढड़ो हूंदे अमर जॾहिं मामला पहुचूं हुते पहुचूं त अनवर ॾिसे हलो 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 घर हलो अड़े बेरोज़गार आहे अड़े तो सखी आहे वञूं त भाकुर पाए मिले डॉक्टर अला अची ॾेसि भाकुर पाए मिले 6 ॼणा 8 ॼणा मानी खाऊं वरी मानी पचे अचे मानी खाराए यानी कॾहिं हुंज मुंहं ते न पोइ अचे वञे वरी पोइ मां चयो डॉक्टर सन खे डॉक्टर सन तूं मूंखे लॻे थो त को अलाए साईं थी चयो मां तो मुसाफ़िर खानो हलाए ॿेड़ी वारनि जो लाइ छा जेको बि पंहिंजे कमकार सां 2-4 माण्हू वेठा आहिनि तीअं रक़म आहियूं था शहर वारनि लाइ पंहिंजे लाइ बचनि लाइ खाइनि पीअनि ख़ैर वॾो माहिर डॉक्टर हो ॾाढो भलो माण्हू वरी अनवर जी इहा बि कमज़ोरी शेर जो ॿ लिखे त शाइर कंहिंखे ॿुधाए न ज़ुल्म आहे शाइर सां न कंहिंखे ॿुधाए बेरोज़गार कराची जो शहर असां त शेर ॿुधो मानी खाराए हलो मानी खाऊं मारे छॾियो हलो मानी खाओ वरी असां मानी खाऊं पोइ वरी शेर ॿुधाए कॾहिं टेड़ू ॿुधाए कॾहिं हायको ॿुधाए वरी हुन ते तनक़ीद कयूं असांजे इलाइक़ो में जेको अञा शेर पढ़णा नथो अचे तमामु घणो बाज़ारो माण्हू तमामु घणो पुलिस कलर ऐं अनवर खे ॾिसंदे अधु अनवर जे 3 जे नंढी 3 या 3 जे माण्हुनि खे आदत अनवर ई पई उहा आदत हिन में बि आहे मीर मोहम्मद
मोहबले जा पओ त ॾंद कढंदा ख़ुशि थींदा वधींदा अॻे न त बदिली माण्हू रूट माण्हू ॾिस तो ॼणो ख़ैर आहे इहा अनवर जी करामत आहे तव्हां में अञा घणनि में मां ॾिसंदो आहियां मिलंदा आहियो वाचूं टिड़ियूं ईंदियूं अथव ॼण ख़ुशि थींदा आहियो अंदर में भली कुझु बि हुजो भाकड़ो पवंदा जो हट जा परे अनवर जा घणा गॾिजी किताब पढ़ियासीं अनवर साम्हूं बहस कयासीं जाम साकीअ सां बहस थिया जाम साकीअ चयो त हेॾा बुनियादी तरह कूपरस्त आहिनि इन करे उहो किताब आहे न अनवर कौमपरस्त बतौर नज़रियो ऐं पॉलिसी उहो ई आहिनि अनवर उहो किताब तर्जुमो कयो उहो छपियो असांजे बूथ में तव्हां ईअं असां अॻे ईअं ई त न आहियूं असां ईअं न आहियूं अनवर सां घणियूं ॻाल्हियूं थियूं पोइ बि ॻाल्हियूं थियूं हैदर साहब जीअं त तूं जो त हा न सर खे ॾियो हा साथी रहियो आहे हुन सां गॾो वारो ॾियो छो त अमर असांजे चिताए ॾिसी रहियो आहे हा छो त उहो इंतज़ाम जो इंचार्ज आहे साईं शर साहब अनवर साहब जो हिकिड़ो मिडिल क्लास ऐं हिकिड़ो अदीब राइटर खां इन नज़रे ॾे अचणु ऐं उहो दौर केॾो त सख़्तु हो पाकिस्तान में मां तव्हांखे ॿुधायां त मां सेक्रेंड रहंदो हुउसि मीर मोहम्मद वटि जाम साकीअ तव्हांखे ख़बर हूंदी त हारी कॉन्फ्रेंस वॾी हारी कॉन्फ्रेंस कई जीअं जुंग जे मैदान ते कब्रिस्तान उते वॾी थी ऐं उन में ताज जो हुयो असां अदबी संगत में बि आयो ऐं मां हिनखे उते ईअं सुञातो मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त मूंखे हुनजो शेप ॿुधायो मां कारकुन आहियां ताज जो अदबी संगत पियो थो हलाए ऐं हे शाम जो टेम आहे असां शेर पिया था पढ़ूं त हिकिड़ो आयो आहे ॾाड़ीअ सां मौलाना थुलो ऐं थेलो त हुन चयुसि त साईं तव्हांजो नालो त उहो नाला मटाईंदो रहंदो चई साईं मौलाना हफ़ीज़ुल्लाह त हुन अज़ीज़ुल्लाह त हुन चयुसि त साईं कुझु पढ़ंदो चई हा शेर पढ़ंदुसि त हुन चयुसि छा साईं गज़ल या चई आज़ाद नज़म अड़े आज़ाद नज़म चई मां चयो जाम साकी अड़े हिन मौलवी अज़ीज़ुल्लाह ऐं आज़ाद नज़म मां सम्झी वियुसि ताज खे इशारो कयो ताज मूंखे इशारो कयो अखियुनि में त उहो साईं पोइ हुते हिकिड़ी वॾी मीटिंग थी उन मीटिंग में अनवर ही राति जो अची रहियो अनवर साहब डायरेक्ट मस्जिद कीरे पहुतो उन मीटिंग में मामा हिकिड़े कीरे खे वठी वियो असांजो सियासी जीएस मुआज़ जो मामा चयुसि त अनवर जो इंतज़ारु कयोसीं जाम कयो आहे त हिनखे मस्जिद कीरे पहुचाए हे जो हुनखे वठी विया हुननि चयुसि त तव्हां बेज़ाज़ी तरह वेही सघो था मीर मोहम्मद उहा मीटिंग अटेंड करे जॾहिं आया त हुन कीरियो जेको जीएस मुआज़ जो मेंबर हो उन चयो मामा खे त यार पोइ अनवर पाइजी छो नथो कम्युनिस्ट पार्टी ठाहे या हारी कमेटी सॼा आइडिया त अनवर पियो ॾे ॿुधी त अनवर साहब जेका इहा एॾी हैसियत पंहिंजी ठाही ऐं तमामु एॾनि पुराणनि माण्हुनि हुते कराचीअ में जेके हिंदुस्तान खां आया पर तव्हां वधीक सीनियर हो त मूंखे त ईअं थो लॻे त आख़िर में मेन जेको सुर्ख परचम हो उहो ई मेंटेन कंदो छा ऐं तव्हां उहो चवनि था त तव्हांजो बि साथ हो पुराणो त एतिरे क़दुर जो मां हिकिड़ो सुखा ते जेको नज़म लिखियो उन जो टुकड़ो उर्दूअ में तर्जुमो करे हुन सुर्ख परचम जे टाइटल ते ॾिनो त इहो एॾी हुनजी इन में स्ट्रगल हलाइण कराचीअ जे हुन शहर में तव्हां इन खे कीअं था ॾिसो पहिरीं ॻाल्हि त अनवर मल्टी डायमेंशनल जेका पर्सनैलिटी घण पासा शख़्सियत अनवर जो अनवर खे असां अदीब शाइर जी रूप में तमामु घटि ॾिठोसीं असां हुनखे इनकलाबी गोरीले जी हैसियत में ॾिठोसीं हिकु इंतिहाई बहादुर क़िस्म जो माण्हू ऐं सचो मार्क्सी ऐं शायदि ई कंहिं कामरेड खे दास कैपिटल ते एतिरी कमांड हुई जेतिरी अनवर खे ई जाम साकी बि तक़रीबन हुन खां ई हिन ते जेको आहे सरप्लस वैल्यू ते लेक्चर वठंदो त सरप्लस वैल्यू छा आहे ऐं काफ़ी कामरेड उन्हनि खे बाक़ाइदे जेको एजुकेट कई जॾहिं हिन अची उन जो वरी जेको हुयो उहो हुयो स्लो कामरेड सोबे ज्ञानचंदाणी जो कामरेड सोबे ज्ञानचंदाणी जेके ॾिसे ॿ माण्हू मार्सी फिलासफ़ी ते तयारु कया शेख अयाज़ ऐं अनवर पीरज़ादो
ॿिए ॾींहं जो रुख इनकलाबी हुयो शेख खयास जो, त इंतिहाई इनकलाबी जो इनकलाबी शाइरी कई उन जेको आहे सो दास कैपिटल जे हिन में हुन पंहिंजो लिखियो बि आहे त हिकिड़े पासे मां चंड पियो ॾिसां, ॿिए पासे सोबे खे पियो ॾिसां जेको जेल में, त मूंखे सोबो चंड खां मथां हो नज़र आयो। सो बेसिक शइ इहा ही त हिकिड़े दफ़े ही ज़रार जेको आहे ॾाढो सादड़ो इहे नज़र ईंदो हुयो, नंढो हूंदो हुयो स्कूल ईंदो, बाक़ी हीउ ज़ैद जेको आहे ऐं हीउ समीना इहे ॿई नंढड़ा हूंदा हुआ ऐं ॿिन्ही जो पाण में ज़िद हूंदो हो। वरी पाण बात थो तव्हांखे ॿुधायां त हिकिड़े ॾींहुं ही मूं वटि जेको आहे सो वियासीं असां अनवर पीरज़ादे जे घर ते, नज़ीर शहीद चयो त हाणे हैदराबाद सां हेडक्वार्टर शिफ्ट कयोसीं, कराची आयासीं ऐं हिकिड़ो दोस्त हुयो उहो अरेस्ट थी वियो हुयो, हुन कोयटा में एक्सपोज करे छॾियो असांजी पब्लिकेशन सेल खे। उन जे करे चई त भई हाणे सॼो सेल चेंज थींदो, सॼो पूरो सेल चेंज थी वियो, नओं सेल ठहियो, हुन में नज़ीर अब्बासी, मां, अनवर पीरज़ादो, बदर अबड़ो, हिदायत मंगी, अनवर असलम आज़ाद, इहे जेके आहिनि से दोस्त, उहे जेके पार्टी जे फोकस ते न आहिनि, इहे जेके इनखे सुर्ख परचम खेल आहिनि। सुर्ख पंजाब जो एडिटर जेको आहे सो ही थियो अनवर पीरज़ादो। घर में असां राति जे टाइम ते केॾी महिल बि अचूं, केॾी महिल 2 बजे, केॾी महिल 3 बजे, सदाई बुखिया, मानी खाधल, भाभी खे कोन उथारींदो, भाभी खे न उथारींदो, हेॾो लिकी टपी वञी बुर्ची खाने ते पहुचंदासीं, उते चवंदो हाणे तव्हां बसर वठियो त मां हेॾां अटो ॻोहे थो वठां, सो अटो वटो ॻोहे ऐं बसर जेके करे भाॼी हो सॼो कुझु तयारु करे वठंदो, असां वञी खाई वारदात ठाहे वरी उते ई जेका असां सुम्ही पवंदा हुआसीं। ज़ैद जेको आहे उहो ॾाढो ज़िद्दी हूंदो हुयो। ज़ैद करे करे राति जो 2 बजे चवंदो त मूंखे चॉकलेट थो खपे, हा साईं, ऐं रिफ्यूज़ बि न कंदो, न सुम्हंदुसि मां, मूंखे चॉकलेट थो खपे। पोइ रुली पिनी अलाए किथां वञी चॉकलेट वठी ईंदो, अची हिनखे ॾींदो। ऐं उन ते वरी मां ॾिठो समीना खे अवलियत इहा हूंदी त हीअ जेकॾहिं हंज मां उथंदो ई न हुयो, ॾाढो ज़िदी, बे इंतिहा ज़िदी हुयो, असुल न उथंदो हुन मां। समीना जी आई न, समीना चवंदी बाबा हिनखे उथाए, हिनखे उथाए, बाती हूंदी नंढी, उथाए हिनखे, सम्झे, हा हिनखे उथाए बसि, सम्झे। हुनखे यार हाणे चवंदो मां कीअं उथंदुसि, चए बाबा कुझु बि थी वञे तूं भले रो, मां हिनखे न वारींदुसि, समीना खे मां न वारींदुसि, हीअ न्याणी आहे, मां हिनखे, सम्झे। साईं शर साहब जो त ईअं लॻो त मां त हुन खां सिर्फ़ु इहो पियो पुछो, पर मूंखे ख़ुदि ख़बर पई त ईअं लॻो त ही त हिननि जे ॼण घर जो भाती हुयो। मां नथो सम्झां त को पीरज़ादो अहिड़ी तशरीह करे सघे थो ॿारनि जे मिज़ाजनि जी। वाक़ई अनवर साहब न रुॻो इहो, पर मां इहो अॼु साबित थी वियो सर जे ॻाल्हि मां त हुन कंहिंखे शेर ॿुधाइण लाइ ऐं शाइरी ॿुधण लाइ बसर टमाटा कोन वढिया। अनवर पीरज़ादो बुनियादी तरह कामरेड बिल्कुलु पॉलिटिकल माण्हू, इनकलाबी माण्हू, त उन ते मां मैडम खे चवंदुसि त नज़ीर अब्बासी हुन जे बारे में छा चवंदो, या कंहिं अहिड़ी पॉइंट ते हुन अनवर जेको आहे न, अनवर सिंध आहे, चवंदो कंहिंखे का सिंध ॾिसणी आहे, इहे नज़ीर जा लफ़्ज़ हूंदा, कंहिंखे सिंध ॾिसणी आहे त अनवर सां मिले। अनवर सरापाए सिंध आहे, अनवर मुकमिल सिंध आहे। अनवर वटि जॾहिं हलूं था पिया त असांखे सिंध जो कल्चर नज़र थो अचे पियो, ऐं अनवर सां जॾहिं असां गुफ़्तगू कयूं था पिया त दिलि थकिजे ई कान थी पई त वेठा हुजूं, हू ॻाल्हाईंदो रहे ऐं असां ॿुधंदा रहूं। अनवर में इहो हूंदो, अनवर हिकिड़ो त चिड़ंदो कॾहिं बि कोन हूंदो, केॾो बि तव्हां हुन सां बहस कयो, हैदर बि गवाह आहे, कॾहिं बि कोन चिड़ंदो, कॾहिं बि, ऐं सदाई हुन जे चेहरे ते मुस्कुराहट, एॾी अजीब रोमांटिक क़िस्म जो माण्हू, रोमांटिक क़िस्म जी मुस्कुराहट हूंदी, एॾी मुर्क ज़बरदस्त जो अॻिलो बि पशेमान थी वेंदो, बहस छॾे ॾींदो हुयो। हाणे मैडम खां ॿुधूं त कॾहिं नज़ीर हुन सां को ज़िक्र अनवर साहब जे नाले छा चवंदो, इन्हनि कमेटियुनि में आहे सुर्ख परचम जी प्रिपेयर करण जी कमेटी, या उन जे बारे में अनवर साहब जे लाइ हुनजा कहिड़ा ख़्याल हूंदा? बिल्कुलु अदा, तव्हां सही था चओ। ऐं मां हक़ीक़त इहा आहे त जॾहिं अदा शबीर शेर ॻाल्हाए पियो त मां अक्सर चवंदी आहियां त जेका कम्युनिस्ट पार्टी हुई या उन टाइम जा जेके बि दोस्त साथी हुया, कॉमरेड्स हुया, उहे ईअं लॻंदो हो त ॼण हिकिड़ो घरु आहे, ख़ानदान आहे।
ऐं कॾहिं इहो महसूसु न थींदो त अनवर जेको आहे सो शबीर जे घर थो वञे या शबीर नज़ीर जे अनवर जे घर थो वञे या हमीदा कंहिं ॾे वञे थी त उहो जेको आहे अणॼाण घर आहे हुन जे लाइ बिल्कुलु न। हिकिड़ो दफ़ो कराचीअ में मुंहिंजे ख़्याल में त इहे जेका तारिक रोड ते घर हूंदो हुअसि ऐं उन में हो गोल ॾाकण सां अनवर पीरज़ादो रहंदो हुयो ऐं सभई ॿार नंढा हुया त मूंखे नज़ीर चयो हल तोखे अहिड़े माण्हूअ सां मिलायां थो जंहिंखे तो कॾहिं न ॾिठो हूंदो। त मां जॾहिं ॾाकण खां मथे चढ़ी त ॾाकण जे बिल्कुलु साम्हूं ई हिकु नंढो कमिरो हूंदो जेको ड्राइंग रूम हूंदो त मुंहिंजे वात मां निकिरी वियो हिकदमि अदा अनवर। त मूंखे नज़ीर चवणु लॻो सुञाणेसि त मां चयोमांसि अदा अनवर खे केरु न सुञाणींदो। त नज़ीर चयो पाण में हे वरी ॿई ॼणा टहक ॾेई खिलण लॻा त चई इन मां लॻे थो त तो कामरे ॾियाणी हथु कई आहे त चई ज़ाहिर आहे इहे जेल में बि वई त कामरेड त ऑलरेडी आहे ऐं वाक़ई में बि असांजी शादी पोइ थी मां SNSF में हूंदी हुअमि। हाणे ॻाल्हि इहा आहे त मूंखे जेको शिदत सां मां ईमानदारीअ जी ॻाल्हि ॿुधायांव जिन खे मां कामरेड जे रूप में ॾिठो आहे जिन खे मां नज़रियाती साथीअ जे रूप में ॾिठो आहे जॾहिं उन्हनि खे केरु सिंधी चवंदो आहे त हू सिंध जा हुया त मां सची ॻाल्हि ॿुधायां मूंखे ॾुखु थींदो आहे। हू सिंधी हुया हू सिंधी आहिनि। मूंखे कंहिं चयो चई तव्हां अजरक कॾहिं खां पाइणु शुरू कयो आहे? मां चयुमि जॾहिं खां मूंखे अजरक जी सुञाणप थी आहे। मां पाईंदी आहियां मां क़ौमपरस्त न आहियां पर मां अजरक पाईंदी आहियां। उहा ई जेका मां अगारूं ॻाल्हि कई त हिन में फ़न आहे महिनत आहे इहे सभु शयूं जेका आधा अनवर मूं सां ॻाल्हि कई हुई। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां इन शइ खां छो था कतरायो त सिंध धरती बि अहिड़ा माण्हू पैदा करे सघे थी जेके दुनिया में सुञाणप कराए सघनि था। सिंध धरती बि अहिड़ा माण्हू पैदा करे सघे थी जेके दुनिया जे फ़लसफ़े सां पंहिंजे महिनत कश तबिके खे जोड़े उन मुआशिरे खे तब्दील करे सघनि था। सो अदा अनवर पीरज़ादो उन्हनि माण्हुनि मां हो जे अबा मुंहिंजे लाइ बीठा हो छा वेहो वेहो 2 मिंट हाणे मां न चुप कंदमि। त बिल्कुलु अदा अनवर पीरज़ादो बि उन्हनि माण्हुनि मां हुयो जेको हितां जे ग़रीब माण्हुनि जो ऐं महिनत कश तबिके जो दर्द सम्झे पियो उहो जेको बि हुजे। जीअं मां ॻाल्हि कयां थी त हुन पंहिंजे ॻोठ जो नालो लिटिल मास्को छो रखियो मीन्स त उहो इनकलाब ऐं उहा तरबियत उहो नज़रियो उन खां मुतासिर हुयो। अदा शबीर शेर चयो त कम्युनिस्ट मैनिफेस्टो ते शायदि एतिरो केर बि तबसरो न करे सघंदो जेतिरो अनवर पीरज़ादो कंदो हुयो। त मां त ईअं ई चवंदमि त उहो मुंहिंजो इनकलाबी साथी उहो मुंहिंजो इनकलाबी भाउ उहो मुंहिंजो इनकलाबी उस्ताद अनवर पीरज़ादो जेकॾहिं अॼु बि असां वटि मौजूदु आहे ऐं अॼु बि जेकॾहिं असां उनखे यादि कयूं था त मां सम्झां थी नज़रियाती शऊर जी अलामत सम्झी करे। ऐं नज़रियाती शऊर जी अलामत इन जे करे जॾहिं हू अवामी आवाज़ में हुयो त मूंखे कलाकनि जा कलाक विहारे करे उते हालांकि उते हू एडिटर हुयो पर जेको आहे भली खणी करे एडिटोरियल लिखण में देरि थी वञे पर मूंखे चवंदो त हमीदा हिकिड़ो किताबु तोखे ज़रूरु आणिणो आहे। ऐं मां तव्हांखे अॼु ॿुधायांव थी त जेकॾहिं मूं पीड़ा जो सफ़र किताबु लिखियो त उन में वधि जेको मूंखे उत्साह ॾिनो ऐं जेको उत्साहियो ऐं ईअं खणी चइजो त जबरन इहो मूं ते हिकिड़ो लाज़मी चवणु त तव्हांखे किताबु लिखिणो आहे। ऐं पोइ जॾहिं किताबु लिखी करे ऐं मां पीड़ा जो सफ़र जॾहिं मां ॾेखारियोमांसि त उन जो महागदा अनवर पीरज़ादे ई लिखियो। सो बिल्कुलु मां सम्झां थी त जेके माण्हू सम्झनि था त असांखे हिन मुआशिरे में सुजागी आणणी आहे ऐं उहा सुजागी कीअं आणणी आहे उन में हू साथी बि थियनि था दोस्त बि थियनि था ऐं उस्ताद बि थियनि था ऐं पीउ माउ वारी शफ़क़त रखी करे दोस्तनि खे जोड़नि बि था। जीअं हिकिड़ी माउ जोड़ींदी आहे
चाहींदी आहे त मुंहिंजी झोल जे दायरे खां ॿार ॿाहिरि न वञनि। अदा अनवर पीरज़ादो बि सिंध जे माण्हुनि खे ईअं जोड़ियो हुयो ऐं जोड़े करे रखियो हुयो, हुन पंहिंजे ख़ानदान खे बि जोड़ियो। हाणे मां हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे उहो ॿुधाईंदमि त नज़ीर जी पहिरीं वरसी हुई ऐं उहा लाड़काणे में मल्हाई पई वई। ऐं उन टाइम ते मां जॾहिं लाड़काणे आयमि अदा अनवर जे ई घर रहियमि त अमर नंढड़ो हुयो, 8-10 महीननि जो या ईअं ई हुयो। बहरहाल त मोतिया बि नंढड़ी ऐं सभई खेॾाइनि पिया हुनखे, ज़रार ज़ुबैर वग़ैरह सभई खेॾाइनि पिया। राति जो छा थियो जो सभई ॿार होॾे ॿिए कमरे में विया, भाभी मां ऐं अमर ऐं मोतिया असां हिकिड़े कमरे में सुतासीं। अमर खे अदा अनवर सां सुम्हण जी आदत हुई, और जेसि ताईं अदा अनवर हुनखे पंहिंजी बाह ते न सुम्हारींदो निंड न कंदो। हुन ॾिठो त अॼु बाबा नाहे, ॾाढो रुनो, बेइंतहा रुनो ऐं रड़ियूं करणु लॻो। अदा अनवर उतां भॼंदो आयो, खणी करे हिनखे ॿाहिरि वियो। त मां पुछियोमांसि अदा छो? चई ॻाल्हि इहा आहे त अमर खे आदत पियल आहे मूंसां सुम्हण जी, सो हाणे जेकॾहिं हे शोर कंदो त असां बिटा ॾचे में पइजी वेंदासीं। त मां चयुमि छो दा? मूंखे गिल्टी पई महसूसु थिए, अलाए छाजे करे, शायदि मां हिन कमरे में अॼु भाभीअ सां सुती आहियां इन जे करे। पोइ चई त मां बेटो ॾचो इन जे करे थो चवां त ॿाहिरि पुलिस तमामु घणी अची वई आहे ऐं जेकॾहिं हे रोज़ राड़ो हितां हिन ॿारड़ीअ जो त ज़रूरु केरु अची पुछंदो, ऐं जे इहा ख़बर थी पवे त हमीदा हिते आयल आहे ऐं मोतिया हिते आहे त पोइ ॾचे में पइजी वेंदासीं। सो बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां पोइ असां उहा राति जा 2 पहर 3 कीअं गुज़ारियासीं। सुबुह सां उथी करे हुन ज़ुबैर खे चयो त अधी खे जेको आहे सो ॿलड़े जी वठी वञ, ऐं पोइ ज़ुबैर मूंखे ॿलड़े जी वठी आयो। असां हुते घुमंदा रहियासीं ऐं अदा अनवर बिल्कुलु अलर्ट रहियो त किथां बि जेकॾहिं का विथी मिले त असां हमीदा खे घुराए करे अॼु पहिरीं वरसी आहे उन में ज़रूरु शामिलु कयूं। पर पोइ ईअं कोन थी सघियो। अदा लुत्फ़ पीरज़ादो हुयो, इहे सभु असां वरी ज़ुबैर बि हुयो। असां अची करे ॿलड़े जी खां निकिरी करे मोहन जे दड़े ते वेठासीं। मोहन जे दड़े ते हाणे इहो असांजी कम्युनिकेशन ईअं हुई त मोटर साइकिल ते वञनि पिया, भॼंदा वञी करे ऐं पुछी पिया अचनि। अदा अनवर बिल्कुलु अलर्ट हुयो ऐं उन खां पोइ जेको आहे सो आख़िर में इहो चई त असां हमीदा खे विञाइणु नथा चाहियूं, छाकाणि जो असांजा साथी अॻु में ई जेके आहिनि से हिन महिल जेलनि में आहिनि। अदा शबीर शहर वारा इहे सभु जेल में हुया। पहिरीं वरसी नज़ीर जी शहादत थी त अदा अनवर इहो चवराए मोकिलियो असां हमीदा खे विञाइणु नथा चाहियूं, असांखे हिन जी हिफ़ाज़त करणी आहे ऐं तव्हां हिन खे जेको आहे सो हितां दरिया पार कराए छॾियो या वापसि ॿलड़े जी मोकिलियो। दरिया त असां कोन पार करे सघियासीं। सची ॻाल्हि इहा आहे, जेके असांजा पुराणा साथी हूंदा जेके उन महिल मूं सां गॾु पैसा असां वटि कोन, आजो लांच करे ऐं असां होॾां सोभे देरे खां निकिरूं। पोइ मां वापसि वरी अची ॿलड़े जीअ में रहियमि ऐं 2-3 रातियूं पोइ वधीक रही हुयमि। उहो मुंहिंजे हिननि सभिनी भेनरुनि खे ख़बर आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त अदा अनवर हिकिड़ो उत्साह ॾींदड़ शख़्स हुयो ऐं हुन उत्साह ॾिनो ऐं इहो ई सबबु आहे जो अॼु असां उन रिश्ते, उन सोच, उन फ़िक्र खे फॉलो करे अॼु असां हिते गॾु थी करे वेठा आहियूं। अदा अनवर अहिड़ी का हस्ती, अहिड़ी का शख़्सियत न आहे जेका विसरण वारी हुजे। असांजो ऐं हुनजो हिकिड़ो नज़रियाती रिश्तो आहे। नज़रियाती रिश्ता न विछड़ंदा आहिनि न मरंदा आहिनि। महिरबानी। तव्हां वेठल जी महिरबानी। अमर परेशान आहे।